फ्रेंड्स अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजे साम्हूं आहियां एहसान अली। लास्ट टाइम जेको आहे असां टॉपिक पढ़ियो हुयोसीं इंग्लिश ग्रामर में प्रेजेंट सिंपल टेंस में। काफ़ी दोस्तनि खे पसंदि आयो ऐं इंशाल्लाह जेको आहे ही लेक्चर भी तव्हांखे पसंदि ईंदो। अॼु जेको असां लेक्चर ॾींदासीं उहो आहे असांजो प्रेजेंट कंटिन्यूस टेंस। ठीकु आहे। प्रेजेंट कंटिन्यूस टेंस खे सिंधी में चवंदा आहिनि ज़मान हाल सादो। तव्हां साम्हूं ॾिसी सघो था जेको आहे वाज़े तौरु नालो लिखियलु आहे असांजे टेंस जो। ऐं जॾहिं असां प्रेजेंट कंटिन्यूस टेंस पढ़ंदा आहियूं त सिंधी जुमिले में असां उनखे आइडेंटिफाई कीअं करे सघंदासीं त हीउ टेंस जेको आहे असांजो ज़मान हाल इस्तमरारी या जारी आहे, यानी प्रेजेंट कंटिन्यूस टेंस आहे। उन जे लाइ सिंधी में असां लिखंदा आहियूं कुझु निशानियूं, यानी सिंधी जुमिले जे आख़िर में छा ईंदो, कुझु निशानियूं आहिनि जंहिंजे तहत असां टेंस खे सुञाणींदासीं जेको हीउ असांजो जेको टेंस आहे उहो प्रेजेंट कंटिन्यूस जो आहे। ठीकु आहे। हाणे टेंस जो जेको निशानियूं आहे सिंधी जुमिलनि जे आख़िर में जॾहिं असांजो निशानी अचे रहियो आहियां, उनखां पोइ अचे रही आहे, या वरी जेको अचे रहिया आहिनि, रहियूं आहिनि, इहे सिंधी जुमिले जे आख़िर में अचनि त असां इन टेंस खे आइडेंटिफाई करे सघूं था त हीउ टेंस जेको आहे असांजो प्रेजेंट कंटिन्यूस टेंस आहे। जॾहिं असां निशानियूं सुञाणे वेंदा आहियूं त पोइ जेको असांजे माइंड में हुजणु खपे जेको आहे इन टेंस खे इंग्लिश में चेंज करण जे लाइ फॉर्म ऑफ वर्ब कहिड़ो पुट कंदासीं, यानी कि मेन वर्ब। ठीकु आहे। असां मेन वर्ब कंटिन्यूस खे ॾिसी करे असांखे जेको आहे अंदाज़ो थी सघे थो, जेको आहे थी छा सघे थो, बहरहाल माना अंदाज़ो आहे ऐं कंफर्म आहे जो असां फोर्थ फॉर्म इस्तेमालु कंदासीं। ऐं फोर्थ फॉर्म खे जेको ॿियो नालो बि ॾिनो वियो आहे प्रेजेंट पार्टिसिपल, या असां इन खे सिंपली चई सघूं था असां इंग फॉर्म। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे जॾहिं असां टेंस खे आइडेंटिफाई करे वेंदा आहियूं ऐं मेन वर्ब जो ॾिसंदा आहियूं कहिड़ो फॉर्म ऑफ वर्ब लॻंदो, उहो बि असांजो क्लियर थी चुको आहे। त पोइ असां ॾिसंदा आहियूं टेंस में जेके हेल्पिंग वर्ब यूज़ थींदा आहिनि उहो कहिड़ा कहिड़ा आहिनि। प्रेजेंट कंटिन्यूस टेंस जा जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उहे आहिनि इज़, एम एंड आर। जॾहिं असां पंहिंजा हेल्पिंग वर्ब सुञाणे वेंदासीं त पोइ असां ॾिसंदासीं त हेल्पिंग वर्ब खे कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु कंदा आहियूं। सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं इज़ खे असां छा सां इस्तेमालु कंदा आहियूं। इज़ खे असां इस्तेमालु कंदा आहियूं ही सां, शी सां, इट सां एंड अली। अली जो मतिलबु यानी कोई बि नालो हुजे। उनखां पोइ जेको आहे असां इज़ खे इस्तेमालु कंदा आहियूं सिंगुलर, नाउन एंड प्रोनाउन सां। ठीकु आहे फ्रेंड्स। उनखां पोइ असां ॾिसंदासीं एम खे छा सां इस्तेमालु कंदा आहियूं। एम जेको आहे हिकु अंडरस्टूड ॻाल्हि आहे जो असां इन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आई सां इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ असां ॾिसंदासीं आर खे असां छा सां इस्तेमालु कंदा आहियूं। आर खे असां इस्तेमालु कंदा आहियूं यू सां, दे सां एंड वी सां, या वरी जेको आहे छा हुजे डबल नेम हुजनि, या वरी जेको आहे प्लूरल नाउन हुजे, या वरी प्रोनाउन हुजे। ठीकु आहे दोस्तों। हाणे ॾिसो प्रेजेंट कंटिन्यूस टेंस खे असां जेको आहे पढ़ूं था पिया, जंहिंमें असां इहो ॾिठोसीं प्रेजेंट कंटिन्यूस खे सुञाणण जे लाइ सिंधी में निशानियूं आहिनि। रहियो आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि, रही आहे। ऐं उनखां पोइ जेको उनजो मेन वर्ब आहे, मेन वर्ब जेको फोर्थ फॉर्म आहे, प्रेजेंट पार्टिसिपल आहे या इंग फॉर्म आहे। उनखां पोइ हेल्पिंग वर्ब आहिनि इज़, एम एंड आर। उनखां पोइ हेल्पिंग वर्ब खे अलॻि अलॻि असां ॾिठोसीं इज़ छा सां इस्तेमालु थींदो आहे, एम छा सां इस्तेमालु थींदो आहे, ऐं आर जेको आहे छा सां इस्तेमालु थींदो आहे। इहे सभु शयूं वाज़े थियण खां पोइ, इहे शयूं सिखण खां पोइ असां छा कंदासीं, कोई बि जुमिलो सिंधी में लिखी करे असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट कंदासीं। हाणे सिंधी में मां हिकु जुमिलो लिखंदुमि ऐं उनखे पोइ जेको आहे असां इंग्लिश में ट्रांसलेशन कंदासीं। हाणे जुमिलो मां लिखां थो, आमद सबक़ पढ़ी रहियो आहे। हाणे सिंधी में असां जुमिलो लिखियो आहे आमद सबक़ पढ़ी रहियो आहे। ठीकु आहे। हाणे ॾिसो जुमिलो असां लिखण खां पोइ आख़िर में ॾिसंदा त रहियो आहे मतिलबु कहिड़ो टेंस आहे असांजो प्रेजेंट कंटिन्यूस टेंस आहे। हाणे जुमिले खे सिंधी जे जुमिले खे अंग्रेज़ी में ट्रांसलेशन करण खां पहिरियों सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं सब्जेक्ट, यानी असां वटि जेको सब्जेक्ट आहे उहो कहिड़ो आहे। सब्जेक्ट आहे असां वटि आमद, यानी कम जो कंदड़ जेको आहे उहो आमद आहे। ऐं आमद खे इंग्लिश में बि असां आमद लिखंदासीं।
अहमद जेको आहे असांजो जेकॾहिं असां इन खे ॾिसूं सिंगुलर नाउन आहे या प्लूरल नाउन आहे त पोइ असांजो जेको छा थींदो सिंगुलर नाउन। हाणे अहमद खे जेको आहे असां इंग्लिश में लिखंदासीं। अहमद रखण खां पोइ असां रखंदा आहियूं वर्ब। वर्ब छा आहे असांजो रीड यानी पढ़णु, पर वर्ब खां पहिरियां असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं। अहमद सां गॾु जेको आहे असां हेल्पिंग वर्ब खणंदासीं छा इज़ यानी अली। ठीकु आहे, अली या अहमद यानी नालो आहे। हाणे अहमद इज़, उन खां पोइ वर्ब रखंदा आहियूं रीड, असांजो वर्ब आहे। फोर्थ फॉर्म रखंदासीं रीड जो, छा थी वेंदो रीडिंग। अहमद इज़ रीडिंग आ लेसन। अहमद सबक़ु पढ़ी रहियो आहे। अच्छा दोस्तो, हाणे ॾिसो सिंपल तरीक़ो आहे सिर्फ़ु टेंस खे सम्झणु, उन जे निशानियुनि खे सम्झणु ऐं फॉर्म ऑफ वर्ब आहे जेको यानी मेन वर्ब आहे उनजो फॉर्म यादि रखूं ऐं उन खां पोइ जेको आहे उनजा हेल्पिंग वर्ब आहिनि उनखे जेको आहे असां माइंड में रखूं। उन खां पोइ स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे एंड ऑब्जेक्ट आहे। इहे रखी करे असां जेको आहे सिंधी जुमिले खे अंग्रेज़ी में तमामु आसानी तरीक़े सां जेको आहे असां ट्रांसलेशन करे सघूं था। अच्छा, हाणे हीउ जुमिलो जेको आहे असांजो सिंधी खां इंग्लिश में ट्रांसलेट थी चुको आहे। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो जुमिलो वठूं असां। लेट सपोज़ जुमिलो आहे असां वटि मां क्रिकेट खेॾी रहियो आहियां। मां क्रिकेट खेॾी रहियो आहियां। हाणे असां वटि जेको सब्जेक्ट आहे उहो आहे आहे। हाणे मां रखां थो आहे सां जेको अंडरस्टूड ॻाल्हि आहे असां छा इस्तेमालु कंदा आहियूं एम। आई एम प्ले यानी क्रिकेट खेॾणु। प्ले वर्ब आहे, छा लॻंदो इंग। आई एम प्लेइंग क्रिकेट। हाणे जुमिलो जेको आहे इंग्लिश में चेंज थी चुको आहे। आई एम प्लेइंग क्रिकेट यानी मां क्रिकेट खेॾी रहियो आहियां सिंपली। सो सिंपल जेको आहे असांजो वे आहे जेको आहे असां टेंस खे कीअं सिखी सघूं। सिर्फ़ु थोरो जेको आहे असां इन ते फोकस कयूं, प्रैक्टिस कयूं, असां ईज़िली तरीक़े सां टेंस खे जेको आहे सम्झी सघूं था ऐं ईज़िली वे सां असां इन खे पढ़ी सघूं था। अच्छा, हाणे जॾहिं असां हीअ ॿई जुमिला लिखिया आहिनि असांजा आहिनि बयानी जुमिला यानी असर्टिव सेंटेंस आहिनि। इन्हनि खे नेगेटिव एंड इंट्रागेटिव में असां कीअं चेंज कंदासीं, अचो अॻिते मां तव्हांखे ॿुधायां त इन्हनि जुमिलनि खे असां कीअं इंट्रागेटिव करे सघूं था। अच्छा दोस्तो, हाणे असां आया आहियूं जुमिले खे जेको आहे न जेको बयानी जुमिलो आहे उनखे नेगेटिव में चेंज कंदासीं ऐं इंट्रागेटिव में चेंज कंदासीं। असां वटि जुमिलो आहे, लेट सपोज़ मां चवां थो अली ग्रामर सिखी रहियो आहे। कहिड़ो जुमिलो आहे, अली ग्रामर सिखी रहियो आहे। हाणे अली ग्रामर सिखी रहियो आहे, इहो हिकिड़ो सिंपल असांजो जेको जुमिलो आहे असर्टिव सेंटेंस आहे। इन जो जेको स्ट्रक्चर पहिरियां मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। अली जेको आहे अली ग्रामर सिखी रहियो आहे। हाणे अली जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे, पहिरियां रखंदासीं अली। अली सां जेको फॉर्म ऑफ वर्ब खणंदासीं, तव्हांखे ख़बर आहे दोस्तो पहिरियां मां ॿुधाए चुको आहियां छा लॻंदो वेरी गुड इज़ लॻंदो। हाणे छा रखंदासीं अली इज़। उन खां पोइ जेको आहे सिखण जी इंग्लिश आहे उहो छा थींदो दोस्तो लर्निंग इंग लॻंदो। अली इज़ लर्निंग ग्रामर। ठीकु आहे। अच्छा फ्रेंड, हाणे हीउ जेको जुमिलो आहे असांजो उहो असर्टिव में थी चुको आहे। इन खे नेगेटिव में चेंज करण लाइ तमामु ईज़ी मेथड आहे, तमामु आसानी तरीक़े सां असां करे वेंदासीं। इन जो जेको सिंपल वे आहे माइंड में रखी छॾियो, जिथे इज़ लॻो आहे यानी इज़ नॉट ईंदो, जिथे एम लॻे थो उते एम नॉट ईंदो, जिथे आर लॻे थो आर नॉट ईंदो। जुमिलो ऑटोमेटिकली असांजो नेगेटिव में चेंज थी वेंदो। मां वरी बि सिंधी में जुमिले खे लिखंदुमि जीअं तव्हां ईज़ी वे सां इनखे सम्झी सघो। अली ग्रामर सिखी रहियो, अली ग्रामर न सिखी रहियो आहे। नेगेटिव जो जुमिलो आहे, अली ग्रामर न सिखी रहियो आहे। हाणे असां छा चवंदासीं, अगरि मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां त इज़ सां गॾु नॉट रखंदासीं सिंपल अली इज़ नॉट। बसि एतिरो इज़ाफ़ो करिणो आहे, अली इज़ नॉट लर्निंग ग्रामर। बसि जुमिलो असांजो छा थी वियो नेगेटिव थी वियो। बसि कोई टेंशन जी ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो अची वियो, असांजो जुमिलो नेगेटिव टेंस में चेंज थी वियो आहे। हाणे असां इनखे कंदासीं छा में चेंज कंदासीं इंट्रोगेटिव में। हाणे छा बार बार नंबर लिखां, डायरेक्ट लिखां थो छा अली ग्रामर सिखी रहियो आहे। हाणे आख़िर में असां सवाल जी निशानी न रखंदासीं, असांजो जुमिलो जेको आहे उहो ग़लति थी वेंदो। अच्छा दोस्तो, हाणे ॾिसो, हाणे असांजे माइंड में क्वेश्चन पैदा थिए थो वट अली वट न, बिल्कुलु न। असां वट जेको आहे यूज़ न कंदासीं। सिंपली हाणे असां जेको सिंपल टेंस में जेको सिंपल सेंटेंस में जेको जुमिलो असां चेंज कयोसीं, हिन साॻी जुमिले खे खणंदासीं, सिर्फ़ु थोरी चेंजिंग कंदासीं। चेंजिंग छा कंदासीं, हिते जेको असां इज़ इस्तेमालु कयो आहे,
इनखे खणी अली खां पहिरियां रखंदासीं। ठीकु आहे, हाणे ॾिसो अली खां पहिरियां असां इज़ रखूं, हीअ रखां थो मां इज़, हाणे इज़ रखियो आहे, इज़ खां पोइ मां रखां थो अली। हाणे स्टार्ट ऑफ द सेंटेंस आई जेको आहे मां कैपिटल में रखियो आहे, इहो माइंड में रखी छॾियो। जॾहिं बि जुमिलो स्टार्ट थिए त उनजो जेको लेटर आहे उहो कैपिटल सां स्टार्ट कंदा आहियूं। इज़ अली, अली जेको आहे असांजो प्रॉपर नाउन आहे, इनजो ए असां कैपिटल में रखियो आहे, इज़ अली। बसि इहो चेंज थी वियो, बाक़ी साॻियो सेम सेंटेंस आहे असांजो। हाणे ॾिसो इज़ अली लर्निंग ग्रामर, अॻिते साॻियो ई आहे, बसि इज़ अली लर्निंग ग्रामर। एतिरो ई जेको आहे जेको चेंजिंग आहे, एतिरी नंढी चेंजिंग आहे जंहिंखे असां चेंज कंदासीं, इज़ अली लर्निंग ग्रामर, इज़ अली लर्निंग ग्रामर। आख़िर में सवाल जी निशानी न ॾींदासीं, जुमिलो असांजो ग़लति थी वेंदो। ॾिसो नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जिन्हनि में असां ग़लतियूं कंदा आहियूं ऐं असांखे वॾो पहाड़ जेतिरो कमु नज़रंदो आहे। कोई जेको आहे मुश्किल न आहे, सिर्फ़ु जेको आहे अंडरस्टैंड करिणो आहे, सिर्फ़ु माइंड में जेको आहे कंसेप्चुअली जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उहे जेको आहे पंहिंजे माइंड में फिट करणा आहिनि। ठीकु आहे, हाणे ईज़िली असां जुमिलो जेको आहे छा में चेंज कयो आहे, हीअ सवाली में चेंज थी चुको आहे। हू जेको असां नेगेटिव में चेंज कयोसीं, अञा जेकॾहिं इनखे असां नेगेटिव ऐं इंट्रागेटिव ॿिन्ही में चेंज करूं त पोइ असां चवंदासीं छा अली ग्रामर न सिखी रहियो आहे। वरी आख़िर में असां छा कंदासीं, क्वेश्चन मार्क रखंदासीं। ठीकु आहे, हाणे वरी असां इज़ न रखंदासीं, छा कंदासीं, सिर्फ़ु हिन जुमिले जेको असां सवाली जुमिलो कयो आहे उहो साॻियो खणंदासीं। जिथे हीअ ॾिसो या हिन जुमिले खे असां वठूं, हिन जो इज़ ॿाहिरि कढी अचूं, पोइ बि असांजो जेको इंट्रागेटिव ऐं नेगेटिव ॿई ठहंदो। असां हिन जो जेको इज़ आहे उहो असां ॿाहिरि कढूं था। ॾिसो असां रखूं था इज़ अली, अली पंहिंजी जाते, नॉट साॻी पंहिंजी जाते, इज़ अली नॉट लर्निंग ग्रामर, इज़ अली नॉट लर्निंग ग्रामर। आख़िर में सवाल जी निशानी। ठीकु आहे, हाणे इहो जुमिलो जेको आहे असांजो इंट्रागेटिव ऐं नेगेटिव ॿिन्ही में चेंज थियो आहे का मुश्किल ॻाल्हि? बिल्कुलु बि न आहे, सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो इंट्रस्ट शो कयो। अच्छा दोस्तो, इहो ई हुयो असांजो प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस। ऑलरेडी मां सॼो जेको तव्हांखे रिवाइज़ करे ॿुधायो हुयो, जेकॾहिं सम्झ में नथो अचे त वरी तव्हां जेको आहे बैक करे तव्हां इनखे ॿीहर शुरू खां ॾिसी सघो था। फस्ट टाइम सम्झ नथो अचे वरी ॿीहर ॾिसो, इनशाला ईज़िली सम्झ में अची वेंदो। अच्छा, काफ़ी व्यूअर्स आहिनि जेके मूंखे बाद में ॿुधाईंदा आहिनि, जेको मां तव्हांजो वीडियो ॾिठो ज़बरदस्त सर असांखे सम्झ में आयो, ॿियो वीडियो बि ठाहियो, त बहितरीनु ॻाल्हि आहे। तव्हां पाण खे शो कयो, सिखण में का हर्ज न आहे, का उमिरि न आहे, का तक़ाज़ा न आहे। त हाणे ॾिसो थोरी नंढी मां टेस्ट रखां थो, उहो जुमिलो तव्हां चेंज करे पोइ कमेंट में ई जेको उनखे ट्रांसलेट करे मोकिले छॾियो। हाणे हिकिड़ो मां जुमिलो लिखां थो, मां स्कूल वञी रहियो आहियां। स्कूल जो नालो अक्सर मुंहिंजे ज़ुबान में ज़्यादा ईंदो आहे, छो जो मुंसलिकी स्कूल सां आहियूं, असांजो पैशन ई इहो आहे पढ़ाइणु। मां स्कूल वञी रहियो आहियां, हिकु इहो जुमिलो। ठीकु आहे, ॿियो जुमिलो हिकिड़ो तव्हां जेको आहे ट्रांसलेट करे उहो बि कमेंट में लिखी छॾिजो, नंबरिंग ॾेई करे, जीअं टेस्ट पाण कंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां। उहे बाग़ मां गुल पटे रहिया आहिनि। ठीकु आहे दोस्तो, इहे ॿई जुमिला तव्हां जेको आहे नंबर 1 उनजो ट्रांसलेशन, नंबर 2 उनजो ट्रांसलेशन लिखी करे कमेंट कयो। मूंखे बि ख़बर पवे तव्हां वीडियो ॾिठो आहे ऐं तव्हांखे जेको आहे वीडियो सम्झ में बि आयो आहे, ऐं जेको आहे तव्हां कमेंट बि कंदो, इन सां मूंखे बि ख़बर पवंदी, हिक ॿिए सां टच में रहंदासीं। ठीकु आहे, इनशाला वरी पाण लाइट बोर्ड ते ईंदासीं वरी ॿिए लेक्चर सां। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय वीडियो।